मशीन वारो 1000 रुपयो कटेगा बंद कराया था मशीन हाँ अच्छा तो हाने सुबह लागू होते बैठा हो नहीं सुबह लागू हाने बैठा हो नहीं तो किए तो चाहिए सुबह लागू ना लिया किए तो चाहिए ना लिया अच्छा अच्छा ना वो मशीन छाई लाए खड़ी है वहाँ से तो खड़ी हुई ना वापस घना पैसा था कटना ना 1000 रुपयो है वारो नाज़रीन गढ़ी यासीन मां सचाई न्यूज़ जे नुमाइंदे राशिद सुमरो जी रिपोर्ट मां शेयर कंदा हलूं त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी किस्त जारी थींदे ई एजेंट माफिया सरगर्म थी वई आहे। फी कार्ड ते 1000 खां 1500 रुपया खुलेआम कटवती जारी आहे। उते मौजूद औरतुनि जो चवणु आहे त असां खां 1000 खां 1500 कटवती कई पई वञे। होॾां डिवाइस होल्डरनि हज़ूर बख्श सुमरो बरकत उडो अनीस चनू ऐं ॿियनि जो चवणु आहे त असां पुलिस बसपा ऑफिसरनि DC SC तोड़े साफ़िन के पंहिंजो मुक़ररु हिसो ॾियूं था। उन लाइ असां बिना कंहिं ख़ौफ़ जे खुलेआम कटवती कंदा रहंदासीं। तव्हांखे जेको लिखणो आहे सो लिखो ऐं जंहिंखे चवणो आहे सो चओ, असांखे कुझु बि फ़र्क़ु नथो पवे। अफ़सोस जो हिननि खां को पुछण वारो ई कोन्हे को। बेसपा अमलदार पंहिंजो हिसो पती वठी ख़ामोश तमाशा ई बणियल आहिनि। शहरनि DC शिकारपुर SC गढ़ी यासीन तोड़े लाॻापियल अमलदारनि खे अपील कई आहे त मज़कूर करप्ट डिवाइस अमले ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे संदन खां डिवाइसूं ज़ब्त कयूं वञनि। सभिनी लगे था असल में भाव जी थोड़ी मशीन है ना असां ही करे लगे तो बहुत होते मशीन के मशीन के बहुत है तो ना इन जे करे यहाँ वार गर्मी थी घणी असल में शाव न तो भाई जमल डिवाइस हल्दी हो ना सही करे मसलो हो हां दिन प्रीमियर का पो सही थी वेंदो सही सही जरी पैसा वापस दिए ना तो सही थी घणी घणा निकरी वेंदा ना पैसा बाहर हटो